अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, तो मुकमल वीडियो ॾिसंदा। बहितरीन अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त वरियल ऐं रावल जेको आहे त पुलिस जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदा ऐं चवंदा त पुलिस जेका आहे त बालाज खान जी वंगारू आहे ऐं असांजे ॻोठ में अची करे असांजे ॻोठ जा माण्हू जेके ॿधी ऐं हली थी वञे त इहो सुठो नथी करे ऐं पुलिस जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदा। छो त पुलिस जेको आहे त बालाज खान जी वंगार वहंदे जेको आहे त शेर दिल जा मासात जेके रहियल हुया हिन ॻोठ में रॉयल कॉलोनी में, त उन्हनि खे अगवा करे गिरफ़्तार करे वई आहे दोस्तों। त उनजो एक्शन खणंदा। ऐं ॿिए पासे ॾिसंदो त सदोरी जेका आहे त बालाज खान खे मेड़ मिनतूं कंदी, हथ ॿधंदी त मुंहिंजे मुड़ुसु जेको शाहनवाज़ खान खे आज़ादु कर, ऐं बालाज खान उनखे बदिले में चवंदो त मां रहम वारी दिलि जेका कढी सीने मां फिटी करे छॾी आहे ऐं कॾहिं बि तव्हां केतिरियूं बि आज़ियूं नियाज़ियूं कयो पर मां तव्हांजे माना ॿुधी अणॿुधी करे छॾींदुसि ऐं कंहिं बि माण्हूअ खे मां ईअं आज़ादु न कंदुसि। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त गमदिल जेको सांवल खे दान ॾींदो मल्हार जी, ऐं सांवल हुनखे चवंदो जेकॾहिं तव्हां कंहिंजी मंग सां शादी कंदो त ज़ाहिर आहे उहो पंहिंजे हथ पेर हणंदो ऐं उहो एक्शन खणंदो। तव्हांजे दान ॾियण जो को सबबु ई न आहे। मल्हार जेको बि कयो आहे सही कयो आहे। केर बि हुजे हिन जी जाइ ते त इहो ई करे ऐं जेको मल्हार कयो आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।